मैं सूफ़ी हूँ सरमस्ता, मेरा कौन पहचाने रास्ता। नमस्ते दोस्तों, हक़ मौजूद कीअं आहियो? उमेद बिल्कुल ठीक ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, अॼु असां तव्हांखे विज़िट करायूं था टंडो आदम लग दलपोटा स्टॉप ॻोठ सैयद नूर मोहम्मद शाह ओढाई जे ॻोठ वेझो तारीख़ी सालियानो मेलो बाबा श्री खुशहाल दास ऐं मनूराम साहब जा जो जेको सो सालियानो मेलो आहे। अचो त तव्हांखे अॼु जेका असां हुन दरबार के जेका बहितरीन नमूने सिंगारियो वियो आहे। ज़ाइरीन जेके आहिनि से पूरी सिंध मां आया आहिनि ऐं बाबे जा शेवाधारी ऐं चेला जेके आहिनि उहे बि हज़ारनि जी तादाद में हिते मौजूदु आहिनि। ऐं अॼु जेका असां हिन सत्संग में जेका तमामु बहितरीन नमूने सत्संग रचायो वियो आहे। उन खां अलावा भंडारे साहिब जो तमामु बहितरीन नमूने इंतज़ाम थियल आहे। काफ़ी सारा दोस्त हिते आयल आहिनि ऐं उन्हनि खां बि हाल अहवाल कंदासीं ऐं इन मेले जे बारे में पुछंदासीं त उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। वधीक जेका असां तव्हां सां गॾु आहिनि असांजा जेके आहिनि से हिते महान संत ऐं इन मेले में जेका असां सॼी राति सत्संग ऐं जेका सो पाठ साहिबु जारी रहंदो ऐं उनखां पोइ जेका असां मेले जे लाइ आख़िर में पाकिस्तान लाइ दुआ घुरी वेंदी ऐं मिठड़ी धरती जे लाइ दुआ घुरी वेंदी। अचो त उन हिते जा माण्हुनि जा वीचार ॿुधो। जी भगत सतराम कच्छी जंहिंखे बहार पाराए खुशू, डॉक्टर रवि साहब हीरालाल के बहार पाराए खुशू, विजय कुमार खेमचंद मेघवाल साहब, वफा सूमरो लाहौती तंहिंखे अर्ज़ कंदासीं स्टेज ते अचे असांजो मानाइतो महिमान वफा सूमरो लाहौती साहब तंहिंखे बि अर्ज़ कंदासीं महिरबानी करे स्टेज ते अजरक पाराए आशीर्वाद हिकिड़े मिनट दादा विजय मूवी था रावत भाई सभी गिरदारी जो अजर को पाराए आशीर्वाद हो सेवा कबूल हो। डॉक्टर केवल मेसानी साहब MBBS सिविल अस्पताल शादीपल्ली रो डॉक्टर केवल कुमार साहब ठीक है अर्ज है मेहरबानी करे हरिओम किशोर साहब जो मेहरबानी लीलाराम जो मेहरबानी जब 5000 का भंडारो दिनो रामापीर मंदिर जो खजानची साईं लीलाराम जादानी असा जो बंदो है ऐ असा से हर प्रोग्राम में असाजी निगरानी कंदो आ। साईं लीला मौजूद आहियूं असां बाबा मनूराम दरबार ते। हिते हिकु बहितरीन संत मौजूद आहे। पुछूं था हिन जेका असां दरबार जे हवाले सां। जी साईं नमस्ते, हिन दरबार जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? साईं नमस्ते साईं ही अॼु जेका पाण वेठा आहियूं टंडो आदम सईद ओढाई जे ॻोठ में बाबा खुशहाल दास ऐं बाबा मनूराम सूफ़ी जेके असांजे हिंदू धर्म जा तमामु महान संत थी गुज़रिया आहिनि उन्हनि जे हिन पावन जेका दरगाह आहे उन ते वेठा आहियूं। ऐं हीउ मेलो जेको आहे हर साल उन्हनि जी जेका वरसी आहे उन जे तौरु मल्हायो वेंदो आहे। ऐं बाबा मनूराम ऐं बाबा खुशहाल दास जो सिंध लेवल ते जेके हज़ारूं शेवक आहिनि मुरीद आहिनि ऐं उहे जेके आहिनि हर साल हिन जेठ महीने जी जेका सातम कृष्ण पक्ष सातम तिथि आहे इन ते अची ऐं अक़ीदतमंद जो जेको आहे हिकिड़ो जेको रिकॉर्ड ॾींदा आहिनि। ऐं संत ऐं सूफ़ी हमेशह जेके अमन ऐं प्रेम जा जेके सफ़ीर रहिया आहिनि। संतनि जो संदेश हमेशह इंसान ज़ात जी भलाई ऐं प्रेम जे लाइ आहे। त अॼु असां सभु जेके हिते बाबा मनूराम सूफ़ी बाबा खुशहाल दास सूफ़ी जे हिन सत्संग में जेका भगवान जे नाले जो तमामु बहितरीनु साधु संत जेके सत्संग हली रहियो आहे उन जो फैज़ प्राप्त करियूं पिया। महिरबानी साईं। दोस्तों अॼु मौजूदु आहियूं मनूराम दरबार ते। उते हिकु ॿियो संत मौजूदु आहे ऐं हू इन जेका असां दरबार जे बारे में छा थो चए। जी साईं नमस्ते। असल में सूफ़ी संत मनूराम साहब ऐं सूफ़ी संत खुशहाल साहब री जेका हर साल वरसी मल्हाई जावे थी। हर साल जो टंडो आदम वरसी मल्हाई जावे ऐं वाहिद टंडो ऐं जगह है जेत सनातन धर्म री जागृता रा प्रोग्राम भी वे, सनातन धर्म री जान भी वे, हरि कीर्तन भी वे ऐं सोशल मिनख है ओ आपरो भी ज्ञान प्रचार करे। हकीकत में ये जगह ते वाहिद जगह जेत नशे के खिलाफ तैलीम धर्म हुनर ऐं प्लस भीड़ मेघवार जेका बरादरी उहे में सुजागीर हवाले हों ए वाहिद जगह जेथे प्रोग्राम वेन ऐं मुकमल वे। बाकी सत्संगों भी तमाम और उत्तम है। बहरहाल जितरो मोरी जगह हिंदू बरादरी भील बरादरी हारूं ए जगह उत्तम है, इतनी का भी उत्तम कोनी है। धन्यवाद।
जी तो दोस्तों असांजो तमामु क़ाबिल एतिराम साईं राजेश कृष्ण मौजूदु आहिनि ऐं ॾिसूं था त ही छा था चवनि दरबार जे बारे में। जी साईं। साईं सिंध जेको आहे सूफ़ियनि जी धरती रही आहे ऐं अॼु तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजी भील क़ौम जो जेके पंहिंजो शेवादारी ऐं संत सूफ़ी ख़ुशहाल दास जो वरसी ऐं मेलो आहे त हुन हिसाब सां जेके बि बिरादरी आयल आहिनि हिकिड़ी ॾुख जी लहर आहे पाकिस्तान जी मैशत जे हिसाब सां तव्हां ॾिसो त हेॾी जेके मोहबत ऐं हेॾी जेके इज़त हिते असांजी क़ौम खे मिले थी हर जाइ ते त उहो इहा जेको आहे पाकिस्तान जी भलाई ऐं पाकिस्तान जी ख़ुशहाली जी वॾी हिकिड़ी रोशनी ज़ाहिर थिए पई त पाकिस्तान जी मैशियत बि बहितर थिए पई शहबाज शरीफ़ जे अचण सां मुस्लिम लीग नून जे अचण सां ऐं पाकिस्तान जी अक़लियती बिरादरी में जेको ख़ुशहाली ऐं हिकिड़ी जेके लहर हुई पंहिंजो एहसास कमतरी जी जेको लहर हुई उहो ख़तमु थियण वञे पई त मौजूदा सूरत हाल में जेको पाकिस्तान जा हालात तमामु बहितर थियनि पिया ऐं सुठा थियनि पिया ऐं इंशाअल्लाह इन खां वधीक जेको आहे मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ सरदार संभाले वरिती आहे ऐं इंशाअल्लाह जेको आहे पूरे पाकिस्तान जा हालात वरी बहितर। जी त असांजी भील बिरादरी मौजूदु साईं तमामु बहितरीनु इंसान असां वटि मौजूदु आहे ऐं हिन मेले जे हवाले सां साईं तव्हांखे छा था ॿुधाइनि। जी साईं। लीलाराम जादानी रामापीर मंदिर टंडो लाहिर अॼु बाबा सूफ़ी ख़ुशहाल दास ऐं मनूराम जो वरसी आहे। अॼु हिन वरसी ते असीं आया आहियूं ऐं जेके बि हिते आया आहिनि उन्हनि सभिनी खे दिलि जे गहराइनि सां वाधायूं आहिनि। हर साल इहो मेलो लॻंदो आहे जंहिंमें जेके बि हिननि जा मुरीद आहिनि उहे बि ईंदा आहिनि ऐं आम दावत हूंदी आहे जंहिंमें सभई अची हाज़िरियूं भरींदा आहिनि। असीं बि अॼु अची पहुता आहियूं ऐं असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। हीउ सूफ़ियनि जो मेलो आहे। सूफ़ियनि जी चयो आहे त सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क विजूद जो तंहिं पोइ थियो पसंदि कारण पिरीअ जो। महिरबानी धन्यवाद। दोस्तों मौजूदु शख्सियत वकील भूरालाल असां वटि मौजूदु आहे जेके कृष्ण कामरेडिया नंढा भाउ आहिनि अॼु हिन मेले में मौजूदु आहिनि। ॾिसो असांखे हिन मेले जे बारे में छा था चवनि। जी साईं पहिरीं त वफ़ा सुमरे साहब के नमस्ते चवंदसि दिलि जे गहराइनि सां जेको पंहिंजो क़ीमती टाइम कढे हिन मान यज्ञ में शिरकत कई। अर्ज़ आहे वफ़ा सुमरा साहब त अॼु सिंध जी कुंड कुड़च खां इहे माण्हू आया आहिनि ऐं इन्हनि माण्हुनि अॼु जो जेको जंगल में मंगल थी हिकिड़ो वॾो माना आस्थान ते हिकिड़ो मेलो मचायो आहे त हिते असां सभु गॾिजी थिया आहियूं त असांजो जेको बि प्लान इहो आहे त असां हमेशह प्यार मोहबत प्रीत एके ऐं भाईचारे जो दर्स ॾियूं। असां सूफ़ियनि जी धरती ते जेके बि रहूं पिया सिंधी तोड़े हिंदू तोड़े मुसलमान असांजो इहो ई मैसेज आहे त हिन सिंध धरती ते हिन लतीफ़ जी नंगरी ते हिन कलंदर जी नंगरी ते हिन बाबे रामापीर जी नंगरी ते अॼु ही सूफ़ी संतनि जे मान यज्ञ में असीं जेको शरीक थिया आहियूं। असां बि पूरी बिरादरी खे इहो ई मैसेज ॾिनो आहे त बाबा एको रखो ॿधी रखो। सिंध धरती ईअं ई सकाफ़त आहे महिमान नवाज़ी त असां सभई जेको हिन सिंध धरती जा दरावड़ आहियूं धरती धणी आहियूं मोहन जा वार मोहन जे दड़े जा वारस आहियूं। असांजो मोहबतनि सां मेलो मतल रहे ऐं असां जेके बि यात्री आया आहिनि असांजूं नियाणियूं आयूं आहिनि असां ख़ासि तौर ते तइलीम ते ज़ोर ॾिनो आहे त पंहिंजे ॿचड़नि खे तइलीम ॾियो ऐं पंहिंजे ईंदड़ मुस्तक़बिल में तइलीम अहिड़ो ज़ेवर आहे जेको न को चोरी थो थी सघे न को फुर थो थी सघे। तइलीम जिन्हनि पढ़ाई थिए जेको फर्श खां अर्श ताईं पहुची विया आहिनि। असां खां वधी बि जस ॾियूं था वफ़ा सुमरे लाहौती खे जंहिं मेले में अची जेके बि आयल जेको मौजूदु महिमान आहिनि उन्हनि जा मौक़फ़ वठी ऐं पंहिंजे यूट्यूब चैनल ते हलायो। धन्यवाद आहे वफ़ा सुमरा लाहौती साहब। थैंक यू सो मच। मौजूदा मेले ते डॉक्टर असांजो प्यारो दोस्त डॉक्टर हरचंद लधाणी साहब जेके MS मीरपुर खां आहिनि
ऐं असां पुछूं था हिन मेले जे हवाले सां। जी साईं, छा चवणु चाहींदा आहिनि मेले जे हवाले साईं तव्हांजी वॾी महिरबानी, बाबे मोहन भक्त जी वॾी महिरबानी जेको हिन मेले में असांखे शिरकत करण जे लाइ दावत ॾिनी। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजो इंटरव्यू पिया वठो। ऐं आउं सम्झां थो रिटायरमेंट खां पोइ ही पहिरियों मेलो आहे जंहिंमें मुंहिंजी शिरकत आहे। ऐं लाहौती साहिबु तव्हांखे ख़बर हूंदी त आउं 2022 में रिटायर थियो आहियां ऐं 2023 में आउं अमेरिका हलियो वियो हुउसि। ऐं असांजे माइटनि खे, अज़ीज़नि खे, दोस्तनि खे, दरावड़नि खे सभिनी खे इहो अर्ज़ु आहे त पंहिंजा ॿारड़ा पढ़ायो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त मूं पंहिंजा सभई ॿारड़ा पढ़ाए छॾिया आहिनि। ऐं हिकिड़ी बेबी अमेरिका में डॉक्टर आहे, हिकिड़ी लंडन में डॉक्टर आहे। ऐं मुंहिंजो पंहिंजी क़ौम वारनि खे इहो मैसेज आहे त न सिर्फ़ु तव्हां पंहिंजे छोकिरनि खे पढ़ायो, पंहिंजे नियाणियुनि खे बि तइलीम ॾियो। तव्हांजी वॾी महिरबानी। बेहतरीन इंसान साईं हिरदास वाबड़ा वारा असां वटि मौजूदु आहिनि, तमामु बहितरीन इंसान आहिनि। पुछूं था हिन मेले जे हवाले सां त हू छा था चवणु चाहिनि मेले में। जी साईं, सही मेलो जेको आहे सूफ़ी जो पैगाम आहे। सूफ़ी जो आहे त सूफ़ी चाहे सद करी सूफ़ी में सलाह काटे रख जो कोला विछ चलाए आड़ा में। सूफ़ी जो मोहब्बत जो पैगाम आहे, अमन भाईचारे जो पैगाम आहे, एहसास ऐं वफ़ा जो पैगाम आहे। त हिते असां जेके बि गॾु थिया आहियूं, अॼु जेके सभु मोहब्बत प्यार मोहब्बत सां हिते गॾु थिया आहियूं। ऐं असां इहो चऊं था त हिकु ॿिए जो एहसासु करियो ऐं भई ॿारनि खे पढ़ायो, पाण ॿधी करियो, नंढे वॾे जी बि इज़त करियो। ऐं हीअ जेको मेलो जेको असां ताईं रहंदा आहिनि। ऐं असां चवंदासीं त पंहिंजे बिरादरी में प्यार मोहब्बत जो पैगाम ॾियो। जी त दोस्तो असां वटि हिकिड़ो ॿियो संत मौजूदु आहे जेको हिन मेले जे हवाले सां तव्हांखे छा थो थिए। जी अदा, हिन मेले जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो। जी सालियानो मेलो आहे, असांखे वॾी ख़ुशी आहे। बाबो खुशाल दास मनूराम इहे असांजा सुठा गुरू आहिनि ऐं सुठा असांजा असीं पाण सूफ़ी आहियूं। असांजे हिन हवाले सां ख़ुशी थी आहे जो हेॾी पब्लिक आई आहे ऐं हिननि खे मञे थी, पंहिंजे लाइ शुक्र आहिनि आवाम जो। ऐं असीं इहो ई मैसेज ॾींदासीं असांजे आवाम खे त पंहिंजा नंढड़ा बचड़ा नियाणियूं उन्हनि खे तइलीम ॾे ऐं अहिड़नि माण्हुनि गंदर माण्हुनि खां बचाए, नशे खां बचाए, बुराई खां बचाए। क़ाबिल एतिराम असांजा साईं केवलराम साहिब हिते मौजूदु आहिनि। पुछूं था हिन मेले जे हवाले सां हू असांखे छा था ॿुधाइनि। साईं नमस्ते। साईं, हिन मेले जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो। मेलो साईं ये असांजे मुर्शिदनि जो मेलो आहे, सूफ़ियनि जो। हर साल जीअं हिन साल बि धाम धूम सां लॻो आहे। असीं हर साल ईंदा आहियूं ऐं तमामु अमन भाईचारे वारो मेलो आहे। असांजे गुरू साहिब जो आहे, भगत पेसूराम भगत बाबा मनूराम साहिब जो। इन करे असां हर साल ईंदा आहियूं, तमामु भली इंसानियत जे मोहबत जी प्रचार कंदा आहियूं। जी त दोस्तो असांजो इंतहाई प्यारो दोस्त सतराम दास हिन मेले में मौजूदु आहे, बाबे मनूराम जे मेले में। त ही मेले जे हवाले सां तव्हांखे छा थो ॿुधाए। जी साईं, बधाई। मेलो संत मनोराम ऐं संत खुशाल दास जो मेलो आहे ऐं तमामु महान संत आहिनि। ऐं इहे मेला संतनि ते लॻंदा आहिनि। संत रूप गोविंद का गोविंद बिन संत हंस दोनों एक रूप है जल तरंग समझंत भगवंत संत समान है नहीं जरा भी भेद घटा आकाश मां लभजूं श्री सवंदे छटवेद। त संतनि में असांखे परिणाम मिले थी, संतनि में असांखे सबक़ु मिले थो, संतनि मां असांखे सम्झणु घुरिजे त इहे असांजे धर्म जी धजाऊं आहिनि। ऐं इन्हनि मां असां जेसिताईं असां इन्हनि जी ॾेखारियल रस्ते ते न हलंदासीं तेसिताईं असां में को दोस्तो असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बाबे मनूराम जी दरबार ते। उते रामापीर शेवा मंडली जा इंतहाई बहितरीन साथी दोस्त असांजी भील बिरादरी जा मौजूदु अदा गणेश कुमार करमूमल मौजूदु आहिनि। हिन मेले जे हवाले सां छा था चवनि। जी साईं, सभ खां पहिरीं त असां धन्यवाद चऊं था असांजे प्यारे दोस्त वफ़ा सुमरो लाहौती जी जेका आई डी ते फेसबुक आई डी ऐं यूट्यूब चैनल ऐं टिकटॉक तां असां लाइव आहियूं। ऐं हींअर बाबा खुशाल दास जी जेका सालियानी वर्सी तमामु वॾे धाम धूम सां हली रही आहे ऐं तमामु आनंद अचे पियो। असांजे भील बिरादरी जा ऐं सनातन धर्म अनुसार जेके बि मौजूदु माण्हू आयल आहिनि उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां दिलि जी गहराइनि सां भलीकार बि चवां थो। ऐं अञा ताईं भंडारो बि जारी आहे भॻवान जी कृपा सां। सुबुह तक़रीबन शाम जो 4 बजे खां भंडारो कंटिन्यू हले पियो ऐं तव्हां रश बि ॾिसो ऐं तमामु घणो आनंद अचे पियो परमात्मा जे नाले सां। हीउ सनातन धर्म जो सत्संग आहे, सनातन धर्म जो। ऐं अहिड़ा संत जेके क़िस्मत सां जनमु वठंदा आहिनि सिंध धरती ते। त असां जेका बाबे
असां मालिक सां इहो ई प्रार्थना करियूं था सारे जगत लाइ त परमात्मा हर घर में इहो ज़हन इहो जेका आहे सोच ॾिए त उहो हर घर में पढ़ी लिखी करे पंहिंजे माता पिता जी शेवा करे अहिड़े संतनि जो संग वठी करे ईअं इहे मेला लॻंदा रहनि वसंदा रहनि। धन्यवाद। इन दरगाह जा गादी नशीन मौजूदु आहिनि असां वटि साईं मोहन राम साहिबु छा था चवनि हिन दरबार जे हवाले सां ऐं हिन अॼु जे सत्संग जे हवाले सां? जी हाँ साईं, आऊं थोराए तो आहियां वफ़ा सुमर लाहौती जो असां ग़रीब मिस्किन जी दावत ते हिते आयो आहे। ऐं ॿियो तो जेको असांजा शेवक मुरीद भाई गिनात अज़ीज़ आया आहिनि हिननि जो बि थोराए तो आहियां। ऐं मुंहिंजो ईअं ई चवणु आहे तव्हांजो ईअं ई साथ रहंदो तो असांजा ईअं ई मेला मचंदा रहंदा। धन्यवाद साईं, जय हो। ऐं हिते आयल ज़ाइरीन आहिनि हुन खां पुछूं था त हू छा था चवनि हिन मेले जे हवाले सां? जी बाबा साईं नमस्ते। तयार त बि सही आहे साईं। बाबा मनूराम जो मेलो वॾे धाम धूम सां लॻी रहियो आहे ऐं जेके हिते आयल पांजड़ा आहिनि उन्हनि जे लाइ भंडारे जो इंतिज़ामिया ऐं जल शेवा तमामु पांजड़नि जी शेवा कई रही आहे। तमामु आनंद ऐं सुकून सत्संग में जेको आहे लाभ बराबरि थी रहियो आहे। जी त दोस्तों हिते ॿिया बि काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके हिन मेले जे हवाले सां अॼु जेका सत्संग आहे उन जे हवाले सां छा था चवनि? जी हिन मेले जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो? असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे असां मेले ते अची बाबा मनोराम मेले ते जेका तमामु घणी ख़ुशी थी आहे। बहितरीनु तमामु सत्संग वग़ैरह हरी कीर्तन हली रहियो आहे। असांजा प्यारा दोस्त वफ़ा सुमर लाहौती ऐं कुझु दोस्त आहिनि असां सां गॾु।